पाकिस्तान जी 79 आज़ादी के ॾियारे ते सॼे मुल्क में जश्न, रैलियूं ऐं तक़रीबूं। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना खे ख़ासि तौर भेटा पेश। गवर्नर निहाल हाशमी ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह जी मज़ार क़ाइद ते हाज़ुरी। गार्ड जी तब्दीली जी पुरवकार तक़रीब। पाकिस्तान नेवल अकेडमी के कैडेट्स एजाज़ी गार्ड जा फ़र्ज़ संभाले वरिता। तक़रीब में ख़ासि महिमान कमांडेंट पाकिस्तान नेवल अकेडमी रियर एडमिरल मोहम्मद उमेर हो। इस्लामाबाद, लाहौर, पेशावर, कोयटा, मुज़फ़राबाद समेत ॿियनि शहरनि में झंडो फड़काइण जूं तक़रीबूं। सुबुह सवेर तोपुनि जी सलामी ॾिनी वई। राति 12 थींदे ई माण्हू रस्तनि ते निकिरी आया। शानदार आतिशबाज़ी जो मुज़ाहिरो। इस्लामाबाद जे यादगार फतेह जी शानदार तक़रीब। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल सैयद आसिफ मुनीर क़ौमी झंडो फड़कायो। तक़रीब में सर्विसिस चीफ्स, वफ़ाक़ी वज़ीर ऐं परॾेही वज़ीर बि शरीक थिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त भारत हिक तरफ़े तौर सिंध तां माइतो मुअतल कयो आहे। भारत सही दग ते न आयो त सिधी रीति जवाबु ॾिनो वेंदो। अमुन जी ख़्वाहिश खे कमज़ोरी न सम्झो वञे। पाकिस्तान खिते में इस्तेहकाम जी अलामत बणिजी चुको आहे। चाहियूं था त दुनिया नवनि तकरारनि खां महफ़ूज़ रहे। अमरीकी सदर नवे बिरा नालो वठी बहितरीन फील्ड मार्शल चयो। सैयद आसिफ मुनीर असांजो फील्ड मार्शल आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो यादगार फतेह जी इब्तिदाई तक़रीब खे ख़िताब। सदर ज़रदारी चयो त फील्ड मार्शल सैयद आसिफ मुनीर जी अॻुवाणी में पाकिस्तान भारत खे शिकस्त ॾिनी। ईरान अमरीका जंगबंदी में फील्ड मार्शल नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं मोहसिन नक़वी अहम किरदारु अदा कयो। ग्रेटर इसराइल जो ख़्वाबु कॾहिं बि पूरो न थींदो। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिफ मुनीर, नेवल चीफ ऐं एयर चीफ जूं क़ौम खे आज़ादी जे ॾियारे जूं वाधायूं। ISPR चयो आहे त समूरनि ख़तरनि जे ख़िलाफ़ वतन जे दिफ़ा लाइ अणटुट अज़म बरक़रार आहे। पाकिस्तान जी ख़ुदमुख़्तियारी ऐं इलाइक़ाई सलामती मुहाफ़िज़ जी हैसियत सां हथियारबंद फ़ौज वतन जे दिफ़ा जो अज़म वरजाए थी। क़ौम सां मुतहद थी हथियारबंद फ़ौज अमुन ऐं इस्तेहकाम जे तहफ़ुज़ लाइ साबित क़दम रहंदी। मसाइल हैं, हर जगह होते हैं दुनिया में, कोई नाकामी नहीं है। अगर आपने देखना है सिस्टम, मैंने कुछ दिनों पहले कहा था और आपने तो देखा हुआ है, जाके थरपारकर देख ले। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ने क्या कहा था 300 साल पहले, साईं सदाई करे मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। सिंधियों की दुआ यही है। जो बात करते हैं अगले दिन खुद लड़ पड़ते हैं एक दूसरे से। ये सिंध की मिट्टी है, ये सुबह ये दरिया सिंध का पानी है जो इस सुबह सिंध को कभी नुकसान नहीं होने देगा। अगर जमहूरी तौर पे किसी को भी जलसा करना हो और वो पाबंद रहेगा, उसको कोई इजाज़त, मुझे नहीं पता, मुझे इल्म नहीं है कि इसको इजाज़त, मुझे इल्म नहीं है, मैं बता रहा हूँ ना, तो देख लूँगा इसको। ऐसी कोई यार GDA और पता नहीं कौन सी जमात का नाम लिया, फंक्शनल लीग या GDA, जो कभी मुश्तरका अलग अलग है ये। मतलब मुझे तो आपके सवाल ही समझ, छोड़े यार इन लोगों को। अब ये पुराने हो गए, अब आगे की तरफ चले। मतलब नाराज हो जाएंगे, मुझे पता है, मेरे भाई है, मेरे दोस्त है, लेकिन ये अब तारीख के हिस्सा बन गए। का नाकामी न थी आहे। सिस्टम ॾिसणो आहे त थरपारकर में ॾिसो। मञूं था त मसइला आहिनि ऐं सॼी दुनिया में हूंदा आहिनि। सिस्टम नाकाम न थियो आहे। जेकॾहिं को सम्झे थो त भली सम्झे, पर असां नथा सम्झूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह जूं मीडिया सां ॻाल्हियूं। वॾे वज़ीर चयो त जेकॾहिं कंहिंखे नओं सूबो ठाहिणो आहे त सिंध असेंबली में 2 भाङे 3 जी अक्सरियत हुजणु घुरिजे। सिंध असेंबली नए सूबे ख़िलाफ़ हिकु न पर केतिरा ई भेरा इतफ़ाक़ राय सां ठराव मंज़ूर कया आहिनि। वॾे वज़ीर शाह लतीफ़ भिटाई जो शेर बि पढ़ी ॿुधायो। वॾे वज़ीर चयो त सिंध विरहाइण जूं जेके ॻाल्हियूं कनि पिया उहे पाण में विढ़ी रहिया आहिनि। मुराद अली शाह चयो त फ़े लीग खे जलसे जी इजाज़त न मिलण जी ख़बर न आहे। GDA ऐं फ़े लीग वारा पुराणा माण्हू आहिनि, माज़ी जो हिसो बणिजी चुका आहिनि। उन्हनि खे छॾे अॻिते वधो। कि हमारे मुल्क में कोई कॉकरोच नहीं, अल्हम्दुलिल्लाह सब इंसान के बच्चे हैं। और जेनजी हमारे यहाँ नहीं होते हैं। जेनजी होते हैं जो तोड़ फोड़ करते हैं, अपने मुल्क में आग लगाते हैं, तशद्दुद करते हैं, अपने मुल्क को जलाते हैं। हमारे तो शाहीन है, नौजवान है। दूसरा सवाल जो 1 मिनट, अगर सिस्टम क्लैप्स हो जाए उसके माने हैं जब आइन ना हो इस मुल्क में। इस मुल्क में आइन है, पार्लियामेंट है, जमहूर है,
सियासी निज़ाम है, इतना मजबूत है कि न्यूक्लियर पावर है। और अभी हमने दिफाई मुआहदा किया है अंडर द लीडरशिप ऑफ आवर प्राउड प्राइम मिनिस्टर शहबाज शरीफ साहब। तो जो मुल्क के सिस्टम क्लैप्स हो जाए वो दूसरों के लिए अमन और बाहर से लोग उसे बुला के अपने दिफाई मुआहदे में शामिल कहाँ करेंगे। असांजे मुल्क में के बि काकरोच न आहिनि, सभु इंसाननि जा बचा आहिनि। जंहिंजी वञिरा कंदा आहिनि पंहिंजे मुल्क में बाहि लॻाईंदा आहिनि, तशदद कंदा आहिनि। असां वटि इक़बाल जा शाहीन आहिनि। सिंध जे गवर्नर निहाल हाशमी जूं मज़ार क़ायद ते मीडिया सां ॻाल्हियूं। गवर्नर निहाल हाशमी चयो त सिस्टम तॾहिं नाकाम चइजे जॾहिं आइन न हुजे। सियासी निज़ाम मज़बूत आहे, सिस्टम नाकाम हुजे हा त सऊदी ऐं तुर्किया सां दिफ़ाई मुआहिदो न कयूं हा। सिंध जे वॾे वज़ीर ऐं गवर्नर जी मज़ार क़ायद ते मीडिया सां ॻाल्हि ॿोल दौरान सूबाई वज़ीर इस्माइल राहू जी तबियत ख़राब थी वई। सूबाई वज़ीर इस्माइल राहू खे ओचितो चकर अचणु लॻा। साथी वज़ीरनि खे पासे ते वठी वञी विहारियो। इस्माइल राहू जी मुबैना तौरु शुगर लेवल घटिजी वई। साथी वज़ीरनि खेसि विहारे टाफ़ी खाराई। सदर आसिफ अली ज़रदारी योम आज़ादी ऐं ईद उल मिलादुल नबी सलम जे मौक़े ते क़ैदियुनि जूं सज़ाऊं घटाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सदर हथियारबंद फ़ौजुनि ऐं सिविल आर्म्ड फोर्सिस जे 1172 अलकारनि खे फ़ौजी एज़ाज़ ॾियण जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। सदर आसिफ अली ज़रदारी मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ु रखंदड़ शहरनि खे क़ौमी एज़ाज़ ॾियण वारी समरी बि मंज़ूर करे वरिती। सदर 17 अगस्त शाम 5 वॻे क़ौमी असेंबली ऐं शाम 4 वॻे सेनेट जो इजलास हटाइण जी मंज़ूरी ॾिनी। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में आज़ादी ॾियारे जे मौक़े ते बावकार तक़रीब। चीफ जस्टिस ऐं बैन अक़ौमी झंडो फड़कायो। चीफ जस्टिस ए आफ़रीदी, सीनियर जजिस, रजिस्ट्रार अमले ऐं संदन ॿारनि पारां जश्न आज़ादी जे मौक़े ते केक काटियो वियो। अक़लियती बिरादरी जे आलमनि ऐं ॿारनि जी बि वॾे अंग में शिरकत। पुलिस बैंड ते क़ौमी तराने जी धुन पेश कई। अचो त अॻिते हलंदा रहूं। हिकु अहिड़े पाकिस्तान लाइ जिते जमहूरियत मज़बूत हुजे, हर शहरी बराबरि हुजे, को बि घर महरूमी जो शिकार न रहे। असांखे पाकिस्तानी क़ौम तौरु घणो कमु करणो आहे। कश्मीरी अवाम जी इख़लाक़ी, सियासी ऐं सफ़ारती हिमायत जारी रखंदासीं। पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जो जश्न आज़ादी जे मौक़े ते पैगाम। बिलाल भुट्टो क़ौम खे मुबारकूं ॾींदे चयो त क़ौमी इतिहाद पाकिस्तान जी सभ खां वॾी ताक़त आहे। जश्न आज़ादी के मौके ते सॼी सिंध में रैलियूं ऐं तक़रीबूं। कराची, हैदराबाद, सकल, लाड़काणो, शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर क्रास में रैलियूं कढी तक़रीबूं कोठाई वियूं। शिकारपुर, नौशरो, फिरोज़बद्दीन, घोटकी ऐं खैरपुर में रैलियूं कढी वयूं। कंबर, शदादकोट, जैकबाद, टंडो लहर, मटियारी ऐं टंडो लहर में भी रैलियूं कढी वयूं। तक़रीबूं मुनक़िद कई वयूं। सांगड़, टंडो, मोहम्मद खान, उमरकोट, मिठी में भी रैलियूं। मलीर, ठट्टो, सजावल, जामचोरो, दादू, कश्मीर में भी रैलियूं कढी तक़रीबूं कोठाई वयूं। रैलियुनि ऐं तक़रीबुनि में औरतुनि तोड़े ॿारनि जी वॾे अंग में शिरकत। मुल्क सां भरपूर मोहबत जो इज़हार। जेलुनि अंदरि कैदियुनि में मिठाइयूं विरहायूं वयूं। सिंध हाई कोर्ट बार में जश्न आज़ादी की तक़रीब। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ज़फ़र अहमद राजपूत क़ौमी झंडो फड़कायो। चीफ जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत चयो आहे त अॼु पाकिस्तान जे बानी ऐं तहरीक पाकिस्तान जे अकाबरनि ऐं कारकुननि जे क़ुर्बानीनि खे यादि करण जो ॾींहुं आहे। रूपलो कोहली ऐं सूर्या बादशाह जहिड़नि आज़ादी जे मतवालनि ज़ुल्म ऐं ॾाढा ख़िलाफ़ जानियुनि जी क़ुर्बानी ॾिनियूं। क़ौम क़यामत ताईं पंहिंजनि शहीदनि जी मक़रूज़ रहंदी। अॼोके ॾियारे मुतद थियण जो दर्स ॾिए थो। सिंध असेंबली में जश्न आज़ादी की तक़रीब। स्पीकर अवैस कादिर शाह ऐं ॿियनि पाकिस्तान की सालगिरह जो केक काटियो। सिंध असेंबली में ॿारनि जी पार्लियामेंट जो इजलास भी थियो। शागिर्दनि वॾे वज़ीर ऐं अपोज़िशन लीडर तौरु तक़रीरूं भी कयूं। स्कूली ॿारनि चिल्ड्रेन पार्लियामेंट जे इजलास बाद टाइम न्यूज़ के क़ौमी गीत भी झुंगारे ॿुधाया।
कराची में जश्न आज़ादी के मौक़े ते हवाई फायरिंग, एक औरत मारिजी वई, 94 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में 56 मर्द, 15 औरतूं ऐं 23 ॿार शामिल। पुलिस फायरिंग कंदड़ 41 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। मारिजी वियल औरत जी सुञाणप 32 वरनि जी निदा ज़ाल चांद तौर थी। पुलिस जो चवणु आहे त ओल्ड सिटी एरिया, आया चंद्रीगढ़ रोड, लियारी गार्डन ऐं लायंस एरिया में फायरिंग कई वई। गुलशन इकबाल, लियाकताबाद, अज़ीज़ाबाद, नाज़िमाबाद, शेरशाह ऐं गुलशन मेमार में भी फायरिंग कई वई। मलीर, कोरंगी, महमूदाबाद, तारिक रोड, सदर ऐं डिफेंस में भी हवाई फायरिंग कई वई। जश्न आज़ादी के मौक़े ते लियारी खां मलीर ताईं नौजवाननि पारां साइकिल रैली कढी वई। रैली दौरान नौजवाननि हथ में पाकिस्तानी झंडा खणी वतन सां मोहबत जो इज़हार कयो। मलीर पहुचण ते रैली जा रैली जी इब्राहिम हैदरी पहुचण ते टाउन चेयरमैन नज़ीर भुट्टो पारां नौजवान साइकिलिस्ट्स खे इनाम ऐं तोहफ़ा ॾिना विया। रूस के सदर व्लादिमीर पुतिन पारां पाकिस्तानी अवाम के आज़ादी के ॾियारे जूं मुबारकूं। पुतिन पंहिंजे पैगाम में चयो आहे त रूस ऐं पाकिस्तान जा लाॻापा कामयाबी सां अॻिते वधी रहिया आहिनि। रूस ऐं पाकिस्तान विच में अहम इलाइक़ाई ऐं आलमी मामलनि ते बि सहकार जारी आहे। यकीन आहे त ॿई मुल्क ॿितरफ़ो भाईवारी जे समूरनि शोबनि खे वधीक मज़बूत बणाईंदा। अमरीकी परॾे वज़ीर मार्को रूबियो जूं पाकिस्तानी अवाम खे आज़ादी के ॾियारे जूं मुबारकूं। मार्को रूबियो चयो आहे त पाकिस्तान ऐं अमरीका विच में इलाइक़ाई टियाकड़ी, दहशतगर्दी जे ख़ात्मे, अहम मादनियात ऐं तवानाई समेत ॿियनि शोबनि में सहकार जारी आहे। ॿई मुल्क सीड़पकारी ऐं वापार में बि वापार ज़रिए अवाम खे हक़ीक़ी नतीजा फ़राहम करे रहिया आहिनि। ईरान ऐं पाकिस्तान जा गॾियल मुफ़ाद ऐं तक़रीरूं पहिरियां खां वधीक ॻंढियल आहिनि। ईरान पाकिस्तान सां लाॻापा वधीक मज़बूत बणाइण ऐं वधीक असराइतनि क़दमनि लाइ तयारु आहे। ईरानी सदर मसूद पुज़ुश्कियान जूं पाकिस्तानियुनि खे आज़ादी जे ॾियारे जूं मुबारकूं। बहरीन जे वली अहद सलमान बिन हमदुल ख़लीफ़ा तरफ़ां पाकिस्तानी अवाम खे आज़ादी जे ॾियारे ते मुबारकूं ॾिनियूं हुयूं। बलूचिस्तान के घर वज़ीर ज़ियालांगो की सिक्योरिटी स्क्वाड ते फायरिंग, 6 एहलकार ज़ख़्मी। एडिशनल डिप्टी कमिश्नर मस्तोंग मूजिब काफ़िले ते कोयटा खां रवानगी दौरान फायरिंग कई वई। सूबाई घर वज़ीर ज़ियालांगो महफ़ूज़ रहियो। फायरिंग की ॾे वठि दौरान सिक्योरिटी स्क्वाड जा 6 एहलकार ज़ख़्मी थी पिया अस्पताल मुंतक़िल। सूबाई घर वज़ीर ज़ियालांगो चयो आहे त बुज़दिलाना हमला करे हौसला कमज़ोर नथा करे सघजनि। गुड्स ट्रांसपोर्टर्स की हड़ताल 7 ॾींहं में दाख़िल। वफ़ाक़ी ऐं सिंध हुकूमत जे वज़ीरनि सां गुड्स ट्रांसपोर्ट इत्तेहाद जूं ॻाल्हियूं बिना नतीजे ख़त्म। मलिक शहज़ाद एवान चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत असांजा मुतलबा मञी वरिता आहिनि। पंजाब ऐं सिंध हुकूमतुनि सां डेडलॉक बरक़रार आहे। हड़ताल जारी आहे। ट्रांसपोर्टर्स पुरअमन रहनि, जल्दी ख़ुशख़बरी ॾींदासीं।